बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हीअ कणिक जेका आहे इहा TD1 जिन्स आहे ऐं असांजे आबाद फार्म ते माना आगाटे में आगाटे कणिक हीअ कयल आहे, यानी हिनखे अॼु 50 ॾींहं थिया आहिनि। ऐं हिन पासे कैमरामैन खे चवंदुसि त मथे सां हीअ ॾेखारे हिन जी इहो पासो लोकेशन त खीरनि ते केतिरी बहितरीन थी आहे। अच्छा, हीअ कणिक जेका आहे इहा इंटर क्रॉपिंग आहे, यानी हिन जे खीरे जे विच में कमंद लॻायो वियो आहे। ऐं जिन्स जेका आहे असां TD1 आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेको आहे डिढे जी पोज़ीशन में, फुल डिढे जी पोज़ीशन में आहे। ऐं ॾिसो कमंद जे हीउ तमामु फोटाड़ो करे चुको आहे। हीउ सॼो कमंद जेके आहिनि गुरियूं ॾेखार त हीउ जेके बि आहिनि न उहे सॼो कमंद माना तमामु बहितरीनु जेको आहे सो जर्मिनेट थी चुको आहे। ऐं हिन वक़्तु हीअ कणिक जेका आहे सा भाण जेके आहिनि पंहिंजा मुकमिल करे चुकी आहे। हाणे हिनखे फोलियर स्प्रे जेको आहे सो कंदासीं। ऐं हिन में कणिक जो ॿिज बि मुंहिंजे ख़्याल में 30 किलो चवंदा घणो हूंदो? 25-30 किलो लॻल आहे। ऐं असां कोशिशि पिया कई त रुंबो कयूं, रुंबो करे कोन सघियासीं। पोइ हिन आहिस्ते आहिस्ते करे मथां जेको आहे सो हिन ते अन इहे हारे छॾियो। ऐं उनजे बावजूदि तमामु बहितरीनु टिलर पोज़ीशन हाई क्वालिटी जी अथसि। ऐं दोस्तनि सभिनी आबादगारनि खे इहा ॻाल्हि नोट कराईंदो हलां त कणिकूं जेके बि जिते आहिनि उहे 40 ॾींहंनि जूं या 35 ॾींहंनि जूं थियूं आहिनि या 45 ॾींहंनि जूं, त उते हीअ जेका हफ़्तो खनि थियो आहे ॾखण जी जेका हवा लॻी, घिम ठही ऐं मौसम जेको आहे सो अनसर्टन रही, त उनजे करे एफिड जाम अची वियो आहे कणिकुनि में। पर अल्हम्दुलिल्लाह हीअ TD1 आहे, हिन में सॼी मुंहिंजी फील्ड कई आहे चङे नमूने सां। त हिन में एफिड कोन्हे को, किथे बि नज़र कोन्हे पियो अचे। न त तव्हां जेके बि कणिकूं उन्हनि जा ॿने वारा खीरनि खे चेक कंदो या ॿने वारी साइडूं, त उते तव्हांखे हिते एफिड नज़र ईंदो ऐं कणिक जी पीलाण शुरू थी वई आहे। पर हिन में कंहिं बि क़िस्म जी कोन्हे। ऐं सुठे नमूने सां जेका असां वञे पई ऐं उमेदु कयूं पिया त असांजे दोस्तनि जो त 30 मिनट लही वई त काफ़ी आहे। पर जेका पोज़ीशन लॻियल आहे चवंदा तूं हाणे छा थो सम्झी? यार 30 खां मथे अचणु खपे, छो जो ॿने जे हिसाब सां ई वॾो संग कंदी। पहिरीं त पाण जो त 30 मिनट लथी त काफ़ी आहे। 25 असांजो लथी त काफ़ी आहे, पर ही मथे लहंदी न, ई मथे लहंदी जेका 40 खां प्लस ईंदी। 40 खां त प्लस माना 50 के वञो टच न करे। जेका हिन जी पोज़ीशन आहे जो लॻभॻि माना सॼी हिकेड़ी थी बीठी आहे ऐं डिढे ते आहे। हिनखे हाणे पोटाश स्प्रे कयूं था त इंशाअल्लाह ताला संग जी साइज़ सुठी थी वेंदी ऐं हुनजो असरु अल्टीमेटली जेको आहे कमंद ते पइजी वेंदो। जेको कमंद लॻो पियो आहे हुनखे फ़र्क़ु पवंदो। बहरहाल जेके खाद खुराकूं हींअर ॾियूं पियासीं तक़रीबन कणिक जे लाइ आहिनि। ऐं कमंद खे वरी जॾहिं हिन कणिक जी कटाई थींदी हुन खां पोइ जेको आहे सो नए सिरे ते जेका खाद खुराक ईंदी उहा कमंद शुरू कंदो। हिन मां आदमी खणंदो सही, पर ओतिरी कोन खणंदो जेतिरी हीअ इंटर क्रॉपिंग ख़तमु थींदी, कणिक ख़तमु थींदी, हुन खां पोइ जेको भाण भीतर ईंदो उहो कमंद जेको आहे वसूल कंदो। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।